कायद सिंध अलामा राशिद महमूद सूमरो साहब कंहिं मौक़े ते फरमायो हो त जीअं जंग जो मैदान थींदो आहे त सोशल मीडिया बि हिकु महाज़ आहे ऐं हिकु जंग जो मैदान आहे। जीअं अमली तौर ते दुश्मन साम्हूं हूंदो आहे उन सां मुक़ाबिलो करिणो पवंदो आहे, मुक़ाबले जी ज़रूरत पवंदी आहे। त सोशल मीडिया ते बि ईअं दुश्मन सां मुक़ाबिलो करिणो पवंदो आहे, उन सां महाज़ आराई करणी पवंदी आहे। बल्कि हिन में अञा हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी आहे, उहा हीअ आहे त सोशल मीडिया ते मुख़ालिफ़ खे दलील सां शिकस्त ॾियणी पवंदी आहे। आम ज़िंदगी में गोली हणी छॾियोसि, तीर हणी छॾियोसि, तलवार हणी छॾियोसि, पर सोशल मीडिया जे ज़रिए सां उनखे दलील जे ज़रिए सां शिकस्त ॾिबी आहे। त उन सिलसिले में आउं अर्ज़ु कयां त सोशल मीडिया कीअं इस्तेमालु कजे, तरीक़ा आहिनि इस्तेमालु करण जा। हलाए त सभु को थो, जीअं ॿहिराड़नि जा जेके ढोर ढगा चारनि था उहे बि हलाइनि था, पर सोशल मीडिया जे इस्तेमाल जो तरीक़ो छा आहे, कीअं इस्तेमालु करणु घुरिजे। उन जे लाइ ज़रूरी आहे त सभ खां पहिरियां ख़बर जी तस्दीक कजे त जेका ख़बर असां हलाए रहिया आहियूं, पंहिंजे वाल ते रखी रहिया आहियूं, त उहा ख़बर सची बि आहे या न। असां जल्दबाज़ी में कापी पेस्ट जे ज़रिए सां का ख़बर जेका हूंदी आहे गैर तस्दीकी हूंदी आहे, फौरी तौर ते हलाए छॾींदा आहियूं, ॾिसंदा न आहियूं त इहा ख़बर तस्दीकी आहे बि या तस्दीकी न बि आहे। त सभ खां पहिरियां तस्दीक कजे त इहा ख़बर सची आहे या न आहे, उन खां बाद में शेयर कजे। ऐं ॿिए नंबर ते कापी पेस्ट हज़रात जे लाइ, छो त ही पैगाम वरी अॻिते आम थींदो त जेके दोस्त कापी पेस्ट कनि था उहे बि तस्दीक कनि त जंहिं हमराह पोस्ट रखी आहे त उहा तस्दीकी आहे या न। त इन शइ जो ख़्यालु रखिणो पवंदो। ॿिए नंबर ते सोशल मीडिया जे अंदरि असां गैर ज़रूरी बहस कंदा आहियूं, कमेंट में या मैसेंजर में, सोशल मीडिया जो हिकिड़ो फोरम आहे, व्हाट्सअप ग्रुपनि में